अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। महिरबानी करे चैनल सब्सक्राइब करियो। मुठी थी मुद्दा घुरे मौत थियो मौजूद, अचीं त अॼु करियां सुबह जो सुजूद। जेकी नी वजूद जेकी मेड़ मुठीअ खे। ससुईअ जो वक़्तु वेझो थियो आहे, तंहिं हूंदे बि मुठी औरत जेका पुनुअ सां न मिली सघी, उहा अॼु घुर यानी तमन्ना करे थी त ए पुनू, जेकॾहिं तूं अचीं त तोखे सुबुह वारो सजदो करियां। मज़हबी माण्हू ॾींहं जी शुरूआति सजदे सां कंदा आहिनि। ससुई चवे थी त मौत खां पोइ वारी ज़िंदगीअ जी इब्तिदा पहिरियों पहर सुबुह जी शुरूआति मां परींहं खे सजदे सां करियां, या त हिन वजूद खे नी यानी खणी वञ, ख़तमु कर, मौत ॾे, या त हिन मुठीअ सां अची मिल। ॿ ई सूरतूं आहिनि, ए मुंहिंजा पहिरीं